वॻण लॻे इंडस हाईवे ते क़ाइमु टेंट सिटीअ में ॻोठ मस्ती खान जतक वासी बरसात सबबि बेघर थियल ॿोॾि मुतासिर नौजवान शमन अली जतक बुखार ऐं बुख विघे फ़ौत थी वियो। वारसनि में रोजराड़ो मतल मुतासिर बेयारो मददगार बणियल। वॻण लॻ इंडस हाईवे ते रोड किनारे क़ाइमु टेंट सिटीअ में कंबर शदात कोट ज़िले जे ॻोठ मस्ती खान जतक वासी 35 वरियनि जो नौजवान शमन अली वलद गुलशन जतक केतिरा ई ॾींहं बुख सबबि ऐं बीमारीअ सबबि फ़ौत थी वियो। मुतासिरनि वटि को बि चूंडियल नुमाइंदो ज़िलई इंतिज़ामिया जो को अमलदार तोड़े मक़ामी नुमाइंदो संदन साल लहण न पहुतो। बुखार ऐं बुख विघे फ़ौत थियल नौजवान जे वारसनि गुलशन जतक रेस खादिम हुसैन जतक ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त असांजो ॻोठ मस्ती खान जतक जेको जागीर वारे इलाइक़े में आहे उते बरसात ऐं बलूचिस्तान मां आयल ॿोॾि खां पोइ ॻोठ में पाणी हुअण करे असां ॻोठ वासियुनि खे पाक फ़ौज खणी अची टेंट सिटीअ में रहायो, पर अॼु असांखे हिते 1.5 महीनो थी वियो आहे, पर कंहिं बि चूंडियल नुमाइंदे समेत DC या कंहिं मक़ामी नुमाइंदे असांजी का बि सार नाहे लधी। असां बुखुनि ऐं बीमारियुनि सबबि मरी रहिया आहियूं। असां वटि न खाइण लाइ कुझु आहे, न ई वरी का दवा पिणु आहे। मुतासिरनि सिंध हुकूमत DC कंबर शदात कोट ऐं तक जे चूंडियल MPA MNA खे अपील कई त असांखे राशन ऐं दवाऊं ॾेई संदन मदद कई वञे।